हज़रत रोज़े धणीअ जो लक़ब चोरी करे पंहिंजनि पीरनि खे था हैफ़ जहिड़ी ॻाल्हि, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि। अब हेॾनि हिकिड़ो हूंदो आहे नीम मुल्ला, अधु पढ़ियल, पर इहे अॻे हूंदा हुआ, इहो अधु बि पढ़ियलु घणो आहे। हाणे अधु जो बि अधु सम्झो, चोथों हिसो बि पढ़ियल कोन्हे। ऐं फितने में वन नंबर, फितना फसाद। अबा यादि रखजां, रोज़े धणी को इश्तिहार छपराइण सां कोन थींदो आहे। रोज़े धणी उहो आहे जो अंबड़ जे पेट मां रोज़ो रखी करे जहान बस एतिरो अफ़सोस करणो थो भई अहिड़नि माण्हुनि खे हया हुजणु घुरिजे, अहिड़नि माण्हुनि खे शर्म हुजणु घुरिजे त ईअं उन्हनि खे नाहे करणो। जेकॾहिं रोज़े धणी आहे उहो मोहम्मद राशिद रोज़े धणी पीर ॻोठ वारो जवान आहे। इहे अधड़ बि पढ़ियल कोन, उहे चवनि था त अबा छा आहे रोज़ो चइबो आहे कुबे खे, कुबा ठहिया पिया आहिनि, लिहाज़ा असां कुबे जे करे चयो आहे त रोज़े वारो। अबा माई बेनज़ीर ते बि कुबो ठहियो पियो आहे, उनखे बि छा रोज़े वारो चइबो? खुटे ते बि कुबो ठहियो पियो आहे, कुबे जी निस्बत सां छा उनखे बि रोज़े वारो चइबो? छा मीरनि ते जिन बादशाहियूं कयूं टालपुरनि जेके अक़ीदे जा सच्चा कोन हा, राफ़िज़ी हा, उन्हनि जे क़बरुनि ते बि कुबा ठहिया पिया आहिनि। उन कुबे जे करे उन्हनि खे बि रोज़े धणी कोन चइबो। जेकॾहिं सिंध जे अंदरि दुनिया में रोज़े धणी आहे त उहो मोहम्मद राशिद रोज़े धणी पीर ॻोठ वारो। अकुल करणु घुरिजे, हया बि करणु घुरिजे। असां वधीक बि कुझु हिननि जो ऑपरेशन करे सघूं था, पर पोइ